टंडोजाम मां इरफान अली खुश्क जी रिपोर्ट मुताबिक़ टंडोजाम सर सैयद पब्लिक हाई स्कूल टंडोजाम जी सालियाना तकरीब मुक़ामी हाल में मुनक़िद कई वई, जंहिंमें कंट्रोलर तालीमी बोर्ड मसरूर अहमद ज़ई, डायरेक्टर प्राइवेट इदारे हैदराबाद रीजन प्रोफेसर मोहम्मद अनवर कुरैशी, आल प्राइवेट तालीमी इदारे ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी चेयरमैन इंजीनियर अहसन हमीद, प्रिंसिपल सुमेरा मतिउल्लाह, अब्दुल्ला ख़ान, हुसैन कलोड़ो, उस्ताद मंसूर मेमून ऐं ॿियनि पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि में सर्टिफिकेट पिराया। उन मौक़े ते हैदराबाद तालीमी बोर्ड जे कंट्रोलर मसरूर अहमद ज़ई प्रोफेसर मोहम्मद अनवर कुरैशी ख़िताब कंदे चयो त पोज़ीशन माणींदड़ सभई शागिर्द मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि ऐं उन सां गॾु उस्तादनि खे बि मुबारकबाद पेश करियूं था, जिन जी महिनत सां शागिर्दनि पोज़ीशन हासिल कई। हुननि चयो त कंहिं बि इदारे खे ठाहिण कमाल नाहे, इदारे खे हलाइण ई कमाल आहे। ही तालीमी इदारो सही बुनियादनि ते कमु करे रहियो आहे। तक़रीब में मेजर रुख़सार, आमिर अकरम राजपूत, सामिया मतिउल्लाह, सैयद मोहम्मद उमर, हसनैन समू, सलमान ज़ैदी ऐं उस्तादनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई।